अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु ही कुछ मुल्कनि जा नाला आहिनि ऐं उन्हनि जी असां करंसी पढ़ंदासीं त कहिड़े मुल्क जी कहिड़ी करंसी आहे। सो अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो चैनल यूट्यूब लोबाबा लर्निंग होम। अगरि वीडियो तव्हांखे सुठो लॻे त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। सो पहिरियों असां वटि मुल्क आहे जेको असांजो पाकिस्तान मुल्क आहे, जेको उनजो करंसी आहे रुपया। सो सिंधी में छा चइबो इनखे? पाकिस्तानी रुपयो। सो ॿियो नंबर मुल्क आहे USA अमरीका। अमरीका जो जेको करंसी आहे उहो आहे डॉलर। सो हिनखे सिंधी में छा चइबो? अमरीकन डॉलर। सो टियों नंबर मुल्क आहे सऊदी अरबिया। सो सऊदी अरबिया जो जेको करंसी आहे उहो आहे रियाल ऐं सिंधी में हिनखे छा चइबो? सऊदी रियाल। ऐं चौथों नंबर मुल्क आहे चाइना। सो चाइना जो जेको करंसी आहे उहो आहे युआन ऐं सिंधी में छा चइबो? चीनी युआन। सो ईरान जो जेको ईरान मुल्क आहे, जेको ईरान जो करंसी आहे उहो आहे रियाल ऐं सिंधी में असां हिनखे पाण छा चवंदासीं? ईरानी रियाल। ऐं आख़िरी असांजो मुल्क आहे ओमान। ओमान जो जेको करंसी आहे उहो आहे रियाल ऐं सिंधी में हिनखे छा चइबो? ओमानी रियाल। उम्मीद करता हूँ ये वीडियो तव्हां दोस्तनि खे बिल्कुलु पसंदि ईंदो दोस्तों।